मलीर वेझो हादसे में मासूम नींगर फोत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम किता सरवर मेहमण खान जी सरवर। जी बिल्कुल इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। कराची मलीर मेमनगोट थाणे जी हद जोगी ॻोठ अली शाह दरगाह वेझो अणधातल गाॾी जे टक्कर में मासूम बारड़ो फोत थी वियो आहे, जॾहिं त हादसे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जी इतला ते मेमनगोट पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए जिनाह अस्पताल मुंतक़िल करायो आहे। मेमनगोट पुलिस जो चवणु आहे त अणॼातल गाॾी मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि मासूम बारड़ो 8 वरियनि जो फुरकान वल्दी फारूक मौक़े ते फोत थी वियो आहे, जॾहिं त हादसे में 30 वरियनि जो जमील वदीद गुलाम रसूल ऐं 45 वरियनि जो अली ज़फ़र वल्दीद मोहम्मद दाऊद जेके आहिनि से सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि, जिन खे इलाज लाइ जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मेमनगोट पुलिस जो चवणु आहे त हादसे जे हवाले सां वधीक जांच जारी आहे। सरवर मेहरबानी।